अल्लाह जे नबी अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी न्याणी आहे जेकी सभु खां नंढी आहे, अम्मा फातिमा ज़हरा सलामुन अलैहा। अल्लाह जे नबी अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम उन जे बारे में बेशुमार जेको फज़ल ॿुधाया आहिनि। अल्लाह जे नबी अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो फातिमा बिदअतु मिन्नी, यानी फातिमा जेकी आहे इहो मुंहिंजो जिगर जो टुकुरो आहे। ऐं हिन टाइम अल्लाह जे नबी ज़माने खां वठी करे हिन टाइम जेसि ताईं सैयदनि जो सिलसिलो हलियो आहे, जेके बि हिन काइनात जे अंदरि सैयद आहिनि इहे 1000 हिसा असां खां बहितर आहिनि, बल्कि मां इएं चवां त करोड़ मरतबा असां खां बहितर आहिनि। छाजे करे इन जो तालुकात जेको आहे सिधो जेको आहे जनाब मुहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ताईं बीहे थो। अल्लाह जे नबी फरमायो फातिमा बिदअतु मिन्नी, फातिमा मुंहिंजे जिगर जो टुकुरो आहे। ॿिए नंबर ते अल्लाह जे नबी अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो जेकी शइ फातिमा खे तकलीफ़ पहुचाईंदी आहे न, इहा मां मुहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे बि तकलीफ़ पहुचाईंदी आहे। अल्लाह जे नबी अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मामूल छा हूंदो, अल्लाह जे नबी अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जॾहिं बि काॾे ॿाहिरि वेंदा जंग ते, पोइ अल्लाह जे नबी अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम आख़िरी में मुलाक़ात कंदा हुआ अम्मा फातिमा सां। वरी जॾहिं मोटी ईंदा हुआ जंग खां, सभ खां पहिरियां अल्लाह जे नबी मस्जिद में रहंदा हुआ, बरक़त नफ़िल पढ़ी करे। इन खां बाद में कंहिं पंहिंजी घरवारी जे घर जी तरफ़ न वेंदा हुआ। सभ खां पहिरियां अल्लाह जे नबी अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फातिमा ज़हरा जे घर वेंदा हुआ, उन सां मुलाक़ात कंदा हुआ। इन खां बाद में जेको आहे अल्लाह जे नबी पंहिंजे घर जी तरफ़ वेंदा हुआ। ऐं अल्लाह जे नबी अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम घर जे अंदरि जॾहिं बि अम्मा फातिमा ईंदी हुई, अल्लाह जे नबी अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम वेठा हूंदा हुआ। जॾहिं बि अम्मा फातिमा तशरीफ़ फरमा थींदी हुई न, नबियुनि जो सरदार उथी बीहंदा हुआ। ख़ुशख़बरी बि ॾिनी आहे त फातिमा जेकी आहे औरतुनि जी जेकी आहे उहो सरदार आहे। ऐं अहिड़ी तरह अल्लाह जे नबी अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इमाम हसन ऐं हुसैन इहे जेके ॿ नंढा आहिनि इहे जन्नत जे नौजवान जे सरदार आहिनि। ऐं हज़रत अली साईं जी तरफ़ जेको मुख़ातिब अल्लाह जे नबी अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम कयो, त अल्लाह जे नबी अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो ए अली तोखे मुबारक हुजे, जन्नत में तुंहिंजो घर मुंहिंजे घर जे आम्हूं साम्हूं आई आहे।